सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, प्रोग्राम रमज़ान ऐं क़ुरान, मां अवांजो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। अॼु पाण ॻाल्हायूं था इंसानी ज़िंदगीअ में नओं मोड़ अचण जे बिशारत ते। मुंहिंजो मतिलबु आहे त तौबा इंसान जी ज़िंदगीअ में केॾो वॾो असरु थी रखे। तौबा अरबीअ जो लफ़्ज़ आहे। असां सिंधीअ में जॾहिं हुनखे उचारींदा आहियूं त हुनखे उचारींदा आहियूं तौबा तौबा, आख़िर में नून ॾींदा आहियूं। आख़िर में नून कढी छॾियो सिंधीअ वारो त पोइ थींदो अरबीअ में तौबा तौबा। तूबू इलल्लाह तौबतन नसूहा, माना टी अचणु। तौबा जी माना आहे तौबा जी माना आहे अचणु। तूबू इलल्लाह तौबतन नसूहा। अल्लाह साईं जी असांखे जेको एज़ाज़ हासिलु आहे उहो एज़ाज़ असां अल्लाह साईं जा बाना आहियूं। बाने जो मतिलबु आहे त माना अल्लाह साईं पंहिंजे हाकिमियत, पंहिंजी मअबूदियत, पंहिंजो अमुर ऐं पंहिंजी मालिकियत असां ते जताए थो। समाज में को सरंदीअ वारो माण्हू, सभु राज भाग सरदार पीर कबीर मौजूदु हुजनि, उते जॾहिं कंहिंजो ज़िक्र करे उहो वॾो सरदार जेको महफ़िल जो मोर हुजे त सभु माण्हू उनखे अहमियत ॾींदा त भेण फलाणे जो नालो वरितो अथई, इहो को एॾो अहम माण्हू आहे। परवरदिगार आलम जेको ख़ालिक़ काइनात आहे, जेको ख़ालिक़ अर्ज़ो समा आहे, जेको ख़ालिक़ कुल आहे, उहो जॾहिं पंहिंजे बंदनि खे क्लेम थो करे तव्हां मुंहिंजा बंदा आहियो, त हे मुंहिंजो माण्हू आहे। रईस क्लेम थो करे त ही माण्हू आहे। नंढा वॾा ऑफिसर बि ख़्याल था रखनि छो त साहब जो माण्हू आहे, रईस जो माण्हू आहे। पर जेका हस्ती ख़ालिक़ आहे, जेका हस्ती मालिक आहे, जंहिं सभिनी ते पंहिंजो मुकमिल कंट्रोल रखियो आहे, कल्ला लनस्फ़ अम बिन नासिया, सूरह इक़रा में जेका इहा लफ़्ज़ आहे त इंसान जा जेके नासिया आहिनि उहे सभु अल्लाह जी मुठ में आहिनि। पेशानीअ में जेका असांजी मेमोरी आहे उनखे नासिया चइबो आहे अरबीअ में। अल्लाह साईं फरमाए थो उहा सभु मुंहिंजी हिकिड़ी मुठ में आहे। असां अल्लाह जो नालो उचारियूं था, असांखे जवाबु नथो, हिन जो मतिलबु इहो न आहे त हाणे उहो कोन्हे। असां अल्लाह खां मदद घुरूं था, फौरी तौरु असांखे जेकॾहिं उनजो नतीजो साम्हूं नज़र नथो अचे त इन जो मतिलबु आहे त हुन असांजी ॻाल्हि न ॿुधी, हू ॿुधे थो। उहो असांखे क्लेम थो करे त तव्हां मुंहिंजे अबदियत में आहियो, तव्हां मुंहिंजे बंदगीअ में आहियो, तव्हां मुंहिंजा बंदा आहियो, बाना आहियो, तव्हां मुंहिंजा आहियो। हाणे तव्हां जेको मूंखां वैसला थी चुका आहियो, तव्हां जेके मूंखां परे थी विया आहियो, ज़िंदगीअ में जॾहिं तव्हांखे सोढ़ो कयो वियो आहे, ज़िंदगीअ में जॾहिं तव्हांखे मुंझायो वियो आहे, तव्हांजे लाइ मूं जेको रिज़्क़ पैदा कयो आहे इन वाइदे सां त वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाह रिज़्क़हा। अल्लाह साईं चए थो त मख़लूक़ खे पैदा करणु मुंहिंजी पोइ जी ज़िमेवारी आहे।
मुंहिंजी पहिरीं ज़िम्मेवारी आहे त मां उन जो रिज़्क़ पैदा कंदो आहियां, मां उन जे लाइ धरतीअ ते अॼु जो इंतज़ाम कंदो आहियां, मां उन जे लाइ ज़िंदगीअ जे पाणीअ जो इंतज़ाम कंदो आहियां, मां उन जे लाइ ज़िंदगीअ में लिबास जो इंतज़ाम कंदो आहियां, मां उन जे लाइ ज़िंदगीअ में इल्म जो ऐं इरफ़ान जो इंतज़ाम कंदो आहियां, पोइ मख़लूक खे पैदा कंदो आहियां। आम मख़लूक हे त इंसानु आहे जेको अलाह जो राज़ आहे। पोइ अलाह साईं इहे शयूं पैदा फ़रमायूं आहिनि, काॾे थियूं वञनि? जेको तसल्लुत कनि था इन्हनि शयुनि ते, वल्लज़ीन यकनिज़ून ज़हब वल फ़िज़्ज़ा, अलाह जे दौलत खे, अलाह जे धरतीअ खे, अलाह जे नेमतुनि खे सोरे पोरे सिर्फ़ु पाण ताईं महदूद करे था छॾनि, त पोइ इंसाननि खां इहे शयूं वैसलियूं थी थियूं वञनि, परे थी थियूं वञनि। माण्हू रोज़गार जे लाइ परेशान थो थिए, माण्हू अॼु जे लाइ परेशान थो थिए। अलाह साईं मौजूदु फ़रमायूं आहिनि, पर उनखे कुझु अलाह जे नाआक़िबत अंदेश क़िस्म जे बंदनि पंहिंजे गोॾे हेठि सोरायो आहे, उन्हनि नाजाइज़ी कई आहे, त अलाह साईं जो इन में ऐं अटे जे लाइ, अझे जे लाइ, लटे जे लाइ हण वठि थो करे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू परेशान थींदो, ज़िंदगीअ में इंतिशार ईंदो। उन इंतिशार जे करे, उन परेशानियुनि जे करे माण्हू जी ज़ुबान ते नारवा क़िस्म जा लफ़्ज़ अची था वञनि। माण्हू अलाह जे अहकामात ते अमल करण खां वैसलो थी थो वञे, त पोइ छा उहो शख़्स हाणे मायूस थी वञे मुतलक़ तौर ते, सफ़ा आसरो लाहे विए त हाणे मुंहिंजे लाइ बख़्शिश जी काई उमेदु कान्हे का? अलाह साईं सां तअल्लुक़ जे तजदीद जो सफ़ा आसरो ख़तमु थी वियो। छा उहो शख़्स अलाह खे त हिन विसारे छॾियो, छा अलाह साईं हिन खे विसारियो आहे? क़ुर पाक खां था पुछूं, या इबादियल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम, या इबादियल्लज़ीन असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अलाह साईं थो फरमाए त ओ मुंहिंजा बांधव जेके सफ़ा लीका लताड़े मूंखे विसारे, मूंखां सफ़ा परे थी वियो, गुनाहनि जे धुॿण में गप जी पंहिंजो पाण खे विञाए छॾियो। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजी जेका बाझ आहे उन खां मायूस अञा बि न थियो। इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, छाकाणि त अलाह साईं तव्हांजूं सभु कोताहियूं बख़्शे छॾींदो। छो त अलाह साईं ॼाणे थो त तव्हां खां जेके कोताहियूं थियूं आहिनि उहे तव्हांजे इरादे सां न आहिनि थियूं, तव्हांखे मजबूर कयो वियो आहे त तव्हां खां कोताहियूं थियनि। तव्हां खां जॾहिं अटो खसियो वियो, तव्हां खां जॾहिं लटो खसियो वियो, तव्हां खां जॾहिं घर खसियो वियो, तव्हांजे लाइ अलाह जी एॾी कुशादी धरतीअ ते ॿ वेसा धरतीअ जा तव्हांखे जे मिल्कियत में न आहिनि, ऐं उहे अलाए कहिड़ा माण्हू जिन में गुफ़्तगूअ जी फज़ीलत कोन्हे का, जिन जे चेहरनि में नीमक कोन्हे को, हण जो साईं त ईअं हज़ारे एकड़ ज़मीन केटियुनि जूं केटियुनि जा मालिक लॻा पिया आहिनि, ऐं उन जे आस पास में माण्हू आहे जेके उन जे ई ज़मीन ते ॿिनि जी मालिकी कान्हे, हू जॾहिं चाहे त उनखे उथारे छॾे। कणिक उपजे, उपाइण जंहिं हज़ारे मण कणिक उपाई, उनखे एतिरो इख़्तियार न आहे जो थ्रेशर लॻण खां पोइ 10 बोरियूं उन जूं पंहिंजे कुटुंब जे लाइ साल जे लाइ खणी वञी गुंदीअ में रखे, जेसि ताईं ज़मीदार उनखे इजाज़त ॾे। मंडीअ जो माल मंडियुनि में पहुचे थो त हुकुमराननि जूं जेके नाआक़िबत अंदेश जेके उन्हनि जूं जा उसूल ठहियल आहिनि, नाम निहाद उसूल, कुड़मी भाॼियूं पोखे साफ़ भाॼी न मिले, उन्हनि खे बचियल किन मिले, अलाह साईं जो इंतज़ाम त कोन्हे को। अलाह सभु कुझु ॾिए थो ऐं पोइ उहे असांखां शातिर फुरे था वञनि, उहे पंहिंजा ऑफिसर फुरे था वञनि, उहे पंहिंजा हुकुमरान अहिड़ो वकड़ ॾियनि असांजो शयूं उन्हनि खे मिलनि, ऐं पोइ असांखे बचियल किन ॾियनि। इन सूरत हाल में माण्हू जॾहिं छितो थो थिए, माण्हू जॾहिं परेशानियुनि जो शिकार थो थिए, त परवरदिगार खां वैसलो थियणु उन जो हिकिड़ो मुंतकी नतीजो आहे।
उन्हनि बाननि खे अलाह साईं पुकारे थो, या इबादी अल्लज़ीन, तव्हांखे जॾहिं मजबूर कयो वियो आहे मूंखां परे थियण तां, तव्हां मूंखां परे थी विया आहियो, तव्हां घबरायो न। अॼु बि तव्हां मुंहिंजा आहियो, कल्ह बि तव्हां मुंहिंजा हुयो, क़यामत में बि तव्हां मुंहिंजा हूंदव। तूबू इलल्लाह, मूंॾे मोटी अचो, मूंखां वैसला कीअं थिया आहियो। रब तव्हांजो मां आहियां, ज़मीदार तव्हांजो रब नाहे। रब तव्हांजो मां आहियां, कामोरो तव्हांजो रब नाहे। रब तव्हांजो मां आहियां, पुलिस ऑफिसर तव्हांजो रब नाहे। रब तव्हांजो मां आहियां, फलाणो टीरो मटीर तव्हांजो रब नाहे। तूबू इलल्लाह, इन जे करे मुंहिंजा आहियो, मूंॾे मोटी अचो, मूंसां लवल आहियो। भली तव्हां खां केतिरा बि गुनाह थी चुका आहिनि, भली तव्हां परेशानियुनि जे आलम में मुंहिंजे लाइ ॿाड़ो ॿोले चुका आहियो, अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां मूंखां वेसला छो थिया हुयो। मोटी अचो, तूबू मोटी अचो, तौबा ताइब थी अचो। तौबा ताइब थियण जो मतिलबु रुॻो इहो न आहे त तौबा जा अल्फाज़ पढ़जनि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, बसि इहे लफ़्ज़ पढ़ियासीं माना तौबा थी वई। तौबा जी असांखे मार्फत था ॾियनि त असां चऊं छा था। असुलु मोटण जो मतिलबु आहे त माना असांखे इरफ़ान हासिलु थिए, असांखे ज्ञान हासिलु थिए, असांखे ख़बर पवे त असां जो अलाह खां वेसला कया विया हुआसीं। इन जे करे छाकाणि त असां खां अटो खसियो वियो, असां खां लटो खसियो वियो, असां खां अझो खसियो वियो, असां धरतीअ ते वेगाणा बणाया वियासीं। असां अलाह जी धरतीअ ते अलाह जी मालिकियत मां कढी अलाह जे दुश्मननि जे मिल्कियत में ॾिना वियासीं। असां जेके बज़ाहिर कंहिंजा बि ममलूक न आहियूं, पर असांजे मथां अलाए केतिरा आका आहिनि जेके हक़ था जताइनि। असां रस्ते ते गाॾीअ खणी पंहिंजे घर खां ऑफिस नथा पहुची सघूं। अलाए कहिड़ा वर्तन वारा, अलाए कहिड़ा अजीबो ग़रीब मुछनि वारा असांखे बिहारे असां खां पुछनि था हे छा थियो आहे, छा थियो आहे। साईं असां उन्हनि खे रुपया रिश्वत जा नथा ॾियूं। असांखे इज़त सां कंहिं इदारे में दाख़िल थियणु नथो ॾिनो वञे। गेटनि ते मकरू चहिरा बीठा आहिनि, हथनि में खयूं त हिन काॾे था वञो, केरु आहियो, छा था कयो, छो था वञो। आहिनि जेके असांजे मथां नंढड़ा नंढड़ा ख़ुदा पटेवालनि जी सूरत में, क्लार्कनि जी सूरत में, सेक्रेटरियुनि जे सूरत में, चीफ सेक्रेटरियुनि जे सूरत में, वज़ीरनि जे सूरत में, कबीरनि जे सूरत में केतिरा ख़ुदा असांजे मथां मुसलत आहिनि। उहे केरु आहिनि? अलाह साईं थो चए मूं ॾे अचो त मां तव्हांखे ॿुधायां त इहे केरु आहिनि जेके तव्हांखे मूंखां परे था कनि। तूबू इलल्लाह, तो मतिलबु इहो न आहे त तव्हां बसि हाणे गुनाहनि खां तौबा कई ऐं बसि ॻाल्हि ख़तमु थी वई, हाणे तव्हां नेक थी वियो। न, अलाह साईं फरमाए थो त मूं ॾे मोटी अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां मूंखां परे छो थी विया आहियो। अलाह साईं खां परे थियण ऐं उनजे वेझे अचण जे बाक़ी ॻाल्हियुनि ते असां अचूं था नंढड़ी साईअ खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, त अलाह साईं असांखे छा थो फरमाए त मूं ॾे अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां मूंखां परे छो थी विया आहियो। एॾो परे थी विया आहियो जो तव्हां सफ़ा मूंखे विसारे छॾियो। असरफ़ु अला अनफुसिहिम, पंहिंजो पाण खे विसारे छॾियव, मूंखे विसारे छॾियव, छो मूंखां वेसला थिया आहियो। ॾिसो त माना हिकिड़े घाटे दोस्त वांगुरु अलाह साईं तव्हांखे पुकारे थो, तूबू इलल्लाह, मूं ॾे अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां मूं परे छो थी विया आहियो। इन जे करे मूंखां परे थी विया आहियो छाकाणि त मां तव्हांजे लाइ धरतीअ ते ज़िंदगीअ जा जेके इंतिज़ाम कया आहिनि उहे इंतिज़ाम कुझु माण्हुनि पंहिंजे गोॾे जे हेठां करे तव्हां जूं वायूं बताल कयूं। इन जे करे इन जो मंतकी नतीजो हो जो अलाह अकबर जी सदा ते तव्हां न ॾिनो। हैया अल सलात जे ॿुधण जे बावजूदि तव्हां निमाज़ कयो। क़द क़ामत सलात जे निदा जे बावजूदि जॾहिं निमाज़ क़ाइमु पई थिए त न कयो। छो हुयो ईअं? इन जे करे त मुंहिंजे निज़ाम रुबूबियत खे डावाडोल कयो वियो। हाणे तव्हां मूंखां परे थी विया आहियो रिज़्क़ जी तंगीअ जे करे, वठ पकड़ जे करे, गुरबत तव्हांजे मथां मुसलत थी वई आहे। हाणे तव्हांजे ज़हन में सुकून कोन्हे को,
सुकून इन जे करे न आहे त तव्हां ॾोह था कयो, सुकून इन जे करे तव्हां वटि न आहे छाकाणि त सुकून जूं शयूं जेके आहिनि उहे तव्हां खां खसियूं वयूं आहिनि। तव्हांखे जॾहिं मानी इज़त सां नथी मिले त सुकून कहिड़े कम जो, सुकून किथां ईंदो? तव्हांखे जॾहिं रोज़गार इज़त सां नथो मिले त तव्हां वटि सुकून छो हूंदो? इहे जेके बेसुकूनीअ जूं वईदूं क़ुर में आयल आहिनि उहे उन्हनि सरंदीअ वारनि जे लाइ आहिनि जिन वटि सभु कुझु हुजण जे बावजूदु सुकून कोन्हे को। त उन्हनि खे अलाह साईं सॾे थो, कूड़े मोटी अचो, तूबू इलल्लाह तौबतन नसूहा। मूंखां वेसला न थियो, मूंखां ओपराइप न कयो, अचो त मां तव्हांखे ॿुधायां त तव्हांजी ज़िंदगीअ खे डावाडोल कंहिं कयो आहे ऐं पोइ तव्हां उनजी ॻिची वञी पकड़ियो, उहो त इल्ज़ाम न आणियो। मूंखां वेसला न थियो, या अयूहल इंसान मां गर्रक बिरब्बिकल करीम। अलाह साईं त चए थो त मां त ॿाझारो आहियां, मां त सरापा मुहबत जो संसार आहियां, मां त प्यार ई प्यार आहियां। तव्हांखे मूंखां कंहिं वेसलो करे छॾियो आहे? तव्हांखे मुहबत पई घुरिजे, मां मुहबत जो ख़लकणार आहियां। धरतीअ जी कहिड़ी धरतीअ ते अहिड़ी शइ आहे जंहिंजी मुहबत जे ज़ंजीरनि तव्हांखे मुंहिंजी मुहबत खां वेसलो करे छॾियो? तव्हांखे प्यार पियो घुरिजे, मां जेको प्यार जो ख़ालिक़ आहियां। मूंखां वधीक तव्हांखे तव्हांजो घुरबल प्यार केरु थो ॾेई सघे जंहिंजे प्यार तव्हांखे मूंखां परे करे छॾियो? तव्हांखे सदको थो घुरिजे, घोर वञणु थो घुरिजे, त मां जेको रोज़ु तव्हांखे निदा थो ॾियां मूॾे मोटी अचो, सुबुह जो तव्हां वटि लही थो अचां, त मूंखां घुरो कुझु, मूंखां बख़्शिश घुरो, मूंखां अताऊं घुरो, मां तव्हांखे ॾियां। पोइ बि तव्हां मुंहिंजी पुकार न ॿुधो। मालकुम कैफ़ तफ़अलून, इहो तव्हां छा था कयो? लफ़्ज़नि में प्यार ॾिसो केॾो आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अलाह साईं थो फरमाए, हदीस कुदसी आहे, मुंहिंजे भिटकियल बंदे जो मूॾे मोटी अचे, जंहिंखां रिज़्क़ खसियो वियो, जंहिंजी रोज़ी तंग कई वई, जंहिंजे लाइ धरती सोढ़ी कई वई, जंहिंखे परेशानियुनि में मुब्तला करे पंहिंजनि बचनि खां वेगाणो कयो वियो, जेके पंहिंजनि दोस्तनि खां परे कयो वियो, उहो शख़्स वेगाणप में मुब्तला थी ऐं उनखे हिकिड़े ॾींहुं इरफ़ान उनजो जाॻे थो ऐं उहो शख़्स मूं ॾे मोटी थो अचे। त अलाह साईं फरमाए थो, मूंखे ख़ुशी थी थिए। केॾी ख़ुशी थी थिए? उनजो अलाह साईं थो मिसाल ॾे। हिकिड़ो शख़्स आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह साईं थो ॿुधाए त मुंहिंजो भटकियल माण्हू जॾहिं मूं ॾे मोटी थो अचे, मूंसां प्यार जी लव लाइण जे लाइ, मूंसां तालुक़ जी तजदीद करण जे लाइ, पोइ मूंखे केॾी ख़ुशी थी थिए? अलाह साईं थो फरमाए, हिकिड़ो शख़्स आहे जंहिंखे सफ़रु करिणो आहे, तमामु ॾिघो वॾो सफ़रु करिणो अथसि। उन सफ़र जे लाइ हुन घोड़ो संवारियो ऐं उन घोड़े ते हुन सामान लदियो ऐं उन सामान में उनजी पोशाक बि मौजूदु आहे, खाधे जो पाणी बि सामान बि मौजूदु आहे, पीअण जो सामान बि मौजूदु आहे। ज़िंदगीअ जूं जेके बि ज़रूरतूं आहिनि, सभिनी ज़िंदगीअ जी ज़रूरतुनि जो सामान उन जे घोड़े ते लदियल आहे। घोड़े खे संजे ठाहे निकिरी पियो आहे। मूड़ी हुनजी जेका आहे सफ़र ख़र्च जी, वरी सलामतीअ सां वापसि अचण ताईं, या जंहिं कम जे सांगे सां वञे थो, वापार जे सांगे सां, उहा चङी मूड़ी खणी थो वञे, उहो सभु कुझु हुनजो घोड़े ते लॾियल आहे। हले थो, पंहिंजे माॻ खां इलाही परे निकिरी वियो, मंज़िल ऐं पंहिंजे माॻ जे सेंटर पॉइंट ते पहुतो। विच ते जॾहिं पहुतो त थकिजी पियो, टाक मंझंदि जो आहे। घोड़े खे वण जे हेठां ॿधईं ऐं पाण थकल टुटल आहे वण जी छांव में मांझांदो करे ॿगिर हणी पाणीअ जा ॿ ढुक पी सुम्ही पियो। त मांझांदे जे करे हुनजे दिमाग़ में जेका तरावत आई, हुनखे निंड वठी वई। जॾहिं निंड पूरी करे, केलूलो पूरो करे उथियो, अला उथंदो त पहिरियों हुनजी नज़र हुनजे घोड़े ते पवणु घुरिजे, जंहिं घोड़े ते हुनजी ज़िंदगीअ जो समूरो सामान लदियल आहे, सथियल आहे, मौजूदु आहे। उथी ॾिसे, अखियूं मेटे त घोड़ो त आहे ई कोन। उॿाउ भरे उथंदो, होॾे डुकंदो, होॾे डुकंदो, होॾे वेंदो, हालांकि बयाबान आहे, वणनि जे ॿियो कुझु बि कोन्हे को। होॾे डोड़ी थो अचे, होॾे डोड़ी थो अचे, होॾे थो वञे, थकिजी साणो थी थो पवे। घोड़ो हुनखे नथो मिले। छा कैफ़ियत हूंदी हुन माण्हूअ जी इन्हनि साअतुनि में? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू परेशानीअ जे आख़िरी कैफ़ियतुनि मां गुज़रंदो।
इन कैफ़ियत में जॾहिं इंसान पाण ड्रोड़ी डुकी थाॿिड़िजी थिड़ंदे होॾां ॻोल्हे आयो, होॾे वियो, होॾे भटकियो, होॾे भटकियो, होॾे पंधु पियो, होॾे वियो, होॾे वियो, आवाज़ ॾिनई, निदाऊं ॾिनई, जेकॾहिं के बुलंदियूं आयसि त उन्हनि ते चढ़ी आई, परे खां ॾिठई त मन घोड़ो नज़र अची वञे, राति थी वई, जेको खाधई उहो हज़म थी वियो, जेको पीतई उहो हज़म थी वियो। हाणे उन शख़्स जी कैफ़ियत इहा आहे त हाणे उन जे मथां थकु ग़ालिब थी वियो आहे, उहो सुम्ही थो पवे। सुम्ही थो पवे इन इंतज़ार में त न को खाइण जे लाइ कुझु आहे, न को पीअण जे लाइ कुझु आहे, न को वरी पाइण जे लाइ कुझु बचियो, न ई वरी ख़र्चु करण जे लाइ कुझु बचियो। परे परे ताईं का बि उनखे आबादी बि नज़र नथी अचे जो पंधु पए, काॾे काॾे सुञ लॻी पई आहे। हाणे इहो माण्हू थकिजी टुटी बुख में पहा थी सुतो त बसि हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मरण जो ई इंतज़ारु कंदो न, हिकु ॾींहुं, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं। मरण जे इंतज़ार में जॾहिं उहो सुम्ही थो पवे मुकमिल तौर ते मायूस थी, ऐं उनजी अखि लॻी थी वञे, अखि लॻी थी वञेसि, केतिरी निंड थो करे, उनखां पोइ जीअं हुनजी अखि खुले थी त अखि खुलण खां पोइ बि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजे असाब ते इहा ई ॻाल्हि सवार हूंदी न त मुंहिंजे सामान जो सूदो जेको घोड़ो गुम थी वियो आहे, मां परेशान आहियां, हाणे मूंखे मौत जो ई इंतज़ारु करिणो आहे। जॾहिं उन शख़्स जी अखि खुले थी त हू महसूसु थो करे हाणे जेको माण्हू सुम्ही पियो इन इंतज़ार में त मूंखे हाणे बसि मरणो आहे, घोड़ो बि हुनजो वियो हलियो, लटो कपिड़ो हुनजो घोड़े ते हो उहो बि वियो हलियो, ग़ाइबु थी वियो, खाधे जो सामान, पीते जो सामान, मूड़ी सॼी हुनजी, ज़ादे राह जेको सफ़र ख़र्चु हुयो, सभु कुझु हुनजो घोड़े ते मौजूदु आहे, उहो सॼो हुनजो वियो हलियो, होॾे डुकियो, होॾे डुकियो, होॾे डुकियो, होॾे डुकियो, जेकॾहिं का चाढ़ी नज़र आयसि मथां ई सरज़मीन हुन ते वियो, कंहिंखे वञी सॾ ॾिनई, परे परे ताईं का आबादी ई कान्हे का, आबादीअ जो को नाओ निशान बि कोन्हे को, माण्हुनि खे सॾे त काॾां सॾे। मायूस थी जॾहिं वापसि थो अचे त हुन शख़्स जे मथां ज़ाहिरी ॻाल्हि आहे थकु मुसलत थी चुको आहे, थकिजी चुको आहे, हद खां वधीक थकिजी चुको आहे। हाणे उहो सुम्ही थो पवे, सुम्हे थो त न को खाइण जी शइ आहे, न को पीअण जी शइ आहे, बुख में पहा थी वियो, उञ में पहा थी वियो। इन कैफ़ियत में हुनखे इहो महसूसु थींदो त हाणे मां मरी वेंदुसि, मरी वेंदुसि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे आख़िरी लम्हा मुंहिंजा अची विया आहिनि। उहो शख़्स जॾहिं सुम्हे थो, अलाह साईं थो ॿुधाए रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त उहो हाणे जॾहिं उनजी अखि खुले थी, सुम्हे थो इन नियत सां त मां मरी वेंदुसि, मरी वेंदुसि त बसि ॻाल्हि किसो ख़तमु थी वेंदो। अलाह साईं फरमाए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त जॾहिं हुनजी अखि खुले थी त उहो ॾिसे थो त उनखे पंहिंजे अखियुनि ते एतबार नथो अचे, अड़े घोड़ो त मुंहिंजो सलामत बीठो आहे, मुंहिंजो सामान बि सलामत आहे, सामान खोले थो हर शइ उनजी सलामतीअ सां पई आहे, मूड़ी उनजी सलामत आहे, हर शइ उनजी सलामत आहे, लटो उनजो सलामत आहे, उनजे पीअण जो सामान सलामत आहे। अलाह साईं फरमाए थो ख़ुशीअ में हुनजे ज़ुबान ते लफ़्ज़ अची था वञनि, अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक, या अलाह तूं मुंहिंजो बानू, मां तुंहिंजो रब। ख़ुशीअ जी कैफ़ियत में हुन खां जेके उबता लफ़्ज़ निकिरी था वञनि त अलाह साईं फरमाए थो इन शख़्स खे जेका ख़ुशी हासिलु थी ज़िंदगी मिलण खां वधीक, जेका ज़िंदगी हथनि मां निकिरी वई हुजे ऐं उहा ज़िंदगी तव्हांखे मौत तव्हां अखियुनि सां ॾिसंदा हुजो, उन वक़्तु वरी तव्हांखे उन्हनि सातुनि में तव्हांखे ज़िंदगी मिली वञे, तव्हांजी छा कैफ़ियत हूंदी। जेके शख़्स इन्हनि मरहलनि मां गुज़रिया हूंदा उन्हनि खे अंदाज़ो थी सघे थो त इहा कैफ़ियत कीअं थी सघे थी। अलाह साईं फरमाए थो उहो शख़्स जेको मूंखां वैसिलो थी चुको, जेको मूंखां परे थी वियो, जंहिंखे परेशान कयो वियो ऐं उन्हनि परेशानियुनि जे सबबनि जे करे उहो मूंखां परे हटंदो वियो, मुंहिंजे प्यार खां पाण खे महरूम रखियईं, मुंहिंजी मुहबत खां पाण खे महरूम रखियईं, मुंहिंजे बाज खां पाण खे महरूम रखियईं। उहो जॾहिं मूं ॾे मोटी थो अचे, उहो जॾहिं ताइब थी ऐं मूंसां लव लाए थो नए सिरे सां, त मूंखे
उन शख़्स खां वधीक ख़ुशी थी थिए जेको शख़्स मौत ज़िंदगीअ खां मायूस थी मौत जे मुंहं में हली वियो आहे, वरी उनखे ओचितो ज़िंदगी मिली आहे। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह साईं इहे जेके अदाऊं बयानु फ़रमायूं आहिनि, उन्हनि अदाउनि में ॾिसो त मोटी अचण में केॾी राहत आहे। माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ जे जिन ख़ौफ़ाइतनि मसइलनि जो शिकार आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे उनखे परेशान थियूं कनि, उहे उनखे परे कंदियूं थियूं वञनि हक़ीक़त खां। पर जॾहिं उहो शख़्स मोटी थो अचे ऐं उन शख़्स जूं जेके कोताहियूं आहिनि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था अताइब मिन ज़म्ब कमल्ला ज़म्ब लहू। जेके हिन खां शख़्स खां कोताहियूं थी वियूं, हिन शख़्स खे जिन मसइलनि में जकड़ियो वियो हो, हाणे उन्हनि मसइलनि खां जेकॾहिं भली निजात अञा न बि मिली अथसि, पर अलाह जे तरफ़ मोटी आयो आहे, अलाह जो नालो उचारणु शुरू कयो अथई। फ़ज़कुरूनी अस्कुरकुम जी सदा सां ई वरी मानूस थी वियो आहे। त उन शख़्स जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था बिशारत इहा त ॼण हुन खां का कोताही थी कान हुई। त मोटी अचण जो इहो जेको फ़लसफ़ो आहे, उन मोटी अचण जे फ़लसफ़े में भली उहो इंसानु केर बि आहे, केतिरियूं बि उन खां कोताहियूं थी थियूं वञनि। बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ, गर काफ़िर हो गिबरो बुत परस्ती बाज़ आ। ई दरगह मां दरगहस्त नौमेदी नेस्त, 100 बार अगर तोबा शिकस्ती बाज़ आ। मोटी आ, अल्लाह साईं निदा थो ॾे प्यार मां, मोटी आ, मोटी आ, जहिड़ो आहे तहिड़ो मोटी आ। जेकॾहिं कुफ़ुर कयो अथई तॾहिं बि मोटी आ, जेकॾहिं बुत परस्त थी वियो आहे तॾहिं बि मोटी आ, जेकॾहिं सरकश थी वियो आहे तॾहिं बि मोटी आहे। छो त मूंखां सवाइ तुंहिंजो को बि चारो न आहे, अल्लाह साईं थो फरमाए। जहिड़ी बि सूरत हाल में आहे, जहिड़ी बि कैफ़ियत में आहे, मोटी अच। मुंहिंजो दरवाज़ो उहो दरवाज़ो आहे जिते नाउमेदी ऐं मायूसीअ जी का बि गुंजाइश कोन्हे का। हर वक़्तु उमेद आहे, हर वक़्तु बिशारत आहे, हर वक़्तु सआदत आहे। ई दरगह मां दरगहस नौमेदी नेस्त, 100 बार अगर तोबा शिकस्ती बाज़ आ। रुगो एतिरो न आहे त तूं हिकिड़ो दफ़ो मोटी आहीं, वरी हलियो वहीं त बसि पोइ दरवाज़ा बंदि थी विया। न, मोटी आयो आहे, वरी तुंहिंजो मूड ऑफ थी वियो, वरी मसइलनि जे वर चढ़ी, वरी तूं मूंखां वैसिलो थी वएं, वरी ॿियनि मसइलनि जे वर चढ़ी, वरी तूं मूंखां वैसिलो थी वएं। जहिड़ो बि आहे मोटी अचु। 100 दफ़ा जेकॾहिं अची वरी मोटी वियो आहे, वरी गाफ़िल थी वियो आहे, वरी कोताहियुनि में मुब्तला थी वियो आहे, वरी बि मोटी अचु। मुंहिंजा दरवाज़ा तुंहिंजे लाइ कॾहिं बि न ॿूटबा। अताइब मिन ज़म्ब कमल्ला ज़म्ब लहू। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त जॾहिं मोटी अचण जे लाइ तव्हां अलाह जे दर ते अचो था त उन दर ते का बि मायूसी कान्हे का। अलाह सां जेका तव्हां लम लायो था, उन लम लाइण में जेका तव्हांखे राहत महसूसु थी थिए, जेको तव्हांखे कैफ़ हासिलु थो थिए, जेको तव्हांखे नूर हासिलु थो थिए, उन नूर जो ज़िंदगीअ ते कहिड़ो असरु थियणु घुरिजे, उन ते पाण गुफ़्तगू कंदासीं नंढड़ी साईअ खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, त भटकियल शख़्स जॾहिं अल्लाह साईं जी निदा ते अल्लाह साईं जे हुज़ूर में मोटी आयो आहे, हाणे उन शख़्स वटि नेकिन जो को सरमायो कोन्हे को, कोताहियूं हुयसि, सईआत हुयसि, बुरायूं हुयसि, त उन जे मथां इनाम ॾिसो अल्लाह साईं कहिड़ो थो फरमाए त अल्लाह साईं उन जूं सभु सईआत न रुगो मेटे थो छॾे बुरायूं, बल्कि उन जे सईआत खे बदिलाए थो छॾे हसनात में। युबद्दिलुल्लाहु सय्यआतिल हसनात, क़ुरान थो फरमाए त अल्लाह साईं तौबा ताइब थींदड़ शख़्स जे कोताहियुनि खे न रुगो माफ़ थो करे, बल्कि उन जे कोताहियुनि जो जेको बि हेॾो सारो दफ़्तर आहे
उन्हनि सभिनी खे कन्वर्ट थो करे हसनात में, चङाइनि में। छा खपे माण्हूअ खे? अलाह साईं जी रहमत, जंहिंजे लाइ अलाह साईं फरमाए थो वसिअत कुल शइ, पूरी काइनात जेका आहे उहा अलाह जे रहमत जे अंदरि मौजूदु आहे। चौधारी अलाह साईं जी रहमत आहे, काइनात सॼी उन जे अंदर में मौजूदु आहे। त काइनात जो वॾो हिकिड़ो बाल सम्झो, उनजी चौधारी जेको खोपो आहे उहो अलाह साईं जी रहमत आहे, अंदरि सॼी काइनात आहे। रहमती वसिअत कुल शइ। त अलाह जी उन रहमत जो जॾहिं इंसान खे एॾो फज़ल ऐं एॾी अता नसीब थी थिए, माण्हू ताइब थियो, अलाह जे दर ते मोटी आयो, त रुॻो एतिरो न आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त ईअं अछो उजरो थी वियो तौबा ताइब थींदड़ शख़्स, जीअं खार में अछो लटो विझो ऐं उन मां मर निकिरी वञे, उन मां मिटी निकिरी वञे, उन मां समूरी मेराण निकिरी वञे, उन मां सॼा दाग धोपिजी वञनि, ईअं माण्हू अछो उजरो थी वियो। कमायो नकसु सौबुल अबियज़ मिन दनस, हदीस जा अल्फाज़ आहिनि। जीअं खार अछे लटे मां सभु कुझु धोई साफ़ करे छॾींदी आहे, ईअं माण्हूअ जो जेको भटकी चुको हो, जंहिंखे भटकायो वियो हो, जंहिंखे गुमराह कयो वियो, उहो मोटी आयो आहे। अलाह साईं सां लमतुल्लाह आहे, ॼण अछो उजरो थी धोपिजी वरी मोटी आयो। तौबा, रुॻो तौबा। हाणे उनजे लाइ हज करण जी ज़रूरत कान्हे का, उनजे लाइ तव्हांखे निमाज़ पढ़ण जी ज़रूरत कान्हे का, उनजे लाइ तव्हांखे सदकात ॾियण जी ज़रूरत न आहे। इहे इज़ाफ़ी नेकियूं आहिनि। जेकॾहिं निमाज़ पढ़ी तौबा ताइब थियो था, उहा निमाज़ वरी अञा अजर खे वधाए थी। हज ते वञो था ऐं हज ते अलाह साईं जा अरकान अदा कयो था, अलाह जे काबतुल्लाह खे ॾिसो था, अखियुनि सां पसो था, मुल्तज़िम खे चंबड़ो था, त इहे वरी नूरनि अला नूर शयूं आहिनि, उहे तव्हांजी नेकियुनि में वधीक इज़ाफ़ो थियूं कनि। पर हिकु माण्हूअ खे इहे सहूलियतूं मुयसरु न आहिनि, त उन शख़्स खे बि अलाह साईं जी इहा बिशारत आहे त दिलि जे हुज़ूर सां जॾहिं इंसानु अलाह जे तरफ़ रुजू थियो आहे, अल्फाज़ पढ़ण जो तकल्लुफ़ बि माण्हूअ खे करण जी ज़रूरत कान्हे का। तौबा शइ ई अहिड़ी आहे। हिकिड़े माण्हूअ खे अरबीअ जा लफ़्ज़ नथा अचनि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन अज़नबतु अमदन औ ख़तअन सिरन औ अलानियतन व अतूब इलैहि मिन अज़्ज़म्बिल लज़ी आलम व मिन अज़्ज़म्बिल लज़ी ला आलम इन्नक अंत अल्लामुल ग़ुयूब व सत्तारुल अयूब व गफ़्फ़ारुज़ ज़ुनूब। इस्तिग़फ़ार जो पंजूं कलमूं माण्हूअ खे यादि न आहे त पोइ छा हुनजी तौबा क़बूल कोन थींदी? या रुॻो जेकॾहिं माण्हू चए थो त अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूब इलैहि, पंहिंजे कलमे में त हेॾी सारी ॻाल्हि थी वई न। अस्तग़फिरुल्लाह रब्बी, अलाह खां मां बख़्शिश थो घुरां, मिन कुल्लि ज़ंबिन, हर उन ॾोह खां, हर उन कोताहीअ खां, हर उन गुनाह खां, अज़नबतुहु, जेको मूं कयो आहे, जेका कोताही मूंखां थी वई आहे, अमदन औ ख़तअन, ॼाणी वाणी कई अथमि या भुल में थी वई आहे, सिरन औ अलानियतन, सरेआम कई अथमि या ॻुझ ॻोह में कई अथमि, व अतूब इलैहि, रुॻो बख़्शिश नथो घुरां, अलाह जी तरफ़ मोटी थो अचां, मिन ज़ंबिल लज़ी आलम, हर उन ॾोह खां मोटी थो अचां जेको मूंखे मालूम आहे त मूं इहो ॾोह कयो आहे, व मिन ज़ंबिल लज़ी ला आलम, ऐं हर उन ॾोह खां बि मोटी थो अचां तौबा ताइब थी जेको मूंखे यादि कोन्हे को, विसरी वियो आहे, जेको नथो ॼाणा। इन्नक अंत अल्लामुल ग़ुयूब, अलाह साईं तूं ॻुझनि जो पाण ॼाणणहार आं, व सत्तारुल अयूब, ऐं ऐबनि जो ढकणहार आं, व गफ़्फ़ारुज़ ज़ुनूब, ऐं गुनाहनि जो बख़्शणहार आं। इहे लफ़्ज़ बि नथा अचनि त पोइ अस्तग़फिरुल्लाह रब्बी, अलाह साईं खां बख़्शिश थो घुरां, मिन कुल्लि ज़ंबिन, हर ॾोह खां, व अतूब इलैहि, उन जे तरफ़ मोटी आयुसि, इहे बि नथा अचनि, त छा पोइ तौबा माण्हूअ जी क़बूल कोन थींदी? सिर्फ़ु दिलि में इंसानु जॾहिं परवरदिगार आलम सां मुख़ातिब थो थिए, पंहिंजी माउ जे सेखारियल ॿोलीअ में, मादरी ॿोलीअ में, उहो बि अलाह साईं पंहिंजे उन अदा खे उन शख़्स ते एतिरे ई प्यार सां पालूट थो फरमाए जेतिरे प्यार सां हुननि खे थो पालूट फरमाए। अलाह साईं ॿोलियुनि जो मुहताज त कोन्हे न। यअलम मा तुवस्विस बिहि सुदूर, हर शइ खे ॼाणे थो। ॿोलियुनि जो जॾहिं ख़लकणहार उहो आहे त उन जे लाइ जेके ॻाल्हियूं ज़ुबान ते नथियूं अची सघनि, जेके अखियुनि जे इशारनि सां नथियूं थी सघनि, जेके चहिरे जे भावनि सां नथियूं करे सघजनि, दिलि में त मौजूदु आहिनि न। मा तुवस्विस बिहि
मां तो वसविस बिहि सुदूर, जेके अंदर में उधमा उथनि था, अलाह साईं उन्हनि ते बि नज़र थो रखे। यअलम ख़ाइनतल आयन व मा तुख़फ़ि सुदूर, जेके अंदर में राज़ मौजूदु आहिनि उन्हनि खां बि हूअ सूंहं आहे। जेके अखियुनि जे इशारनि सां ॻाल्हियूं थियूं थियनि हू उन्हनि ते बि नज़र थो रखे। त माण्हू जी कैफ़ियत में जेकॾहिं मोटण जी हिकिड़ी आंध मांध शुरू थी आहे, उहो अलाह जे दर ते वापसि थो अचे, त अलाह साईं जी हुनजे लाइ दरवाज़ा हमेशह खुलियल थो रखे। ऐं उन शख़्स खे इहा बिशारत थी मिले। हाणे उन शख़्स जे मथां ज़िमेदारी इहा थी आयद थिए त जीअं अलाह साईं तुंहिंजे लाइ दरवाज़ा खोलियल रखिया, तीअं तूं बि माण्हुनि जे लाइ पंहिंजी ज़िंदगीअ में दरवाज़ा समूरा खोले रख। राज़ इंसान जी ज़िंदगीअ जे इबादत जो आहे छा? सफ़ा सवलो आहे। सफ़ा सवलो आहे त सिबग़त अल्लाह वमन अहसन मिन अल्लाह सिबग़, अलाह जे रंग में रंग ॾियणो आहे। अलाह जे रंग खां वधीक ॿियो कहिड़ो रंग आहे जेको तव्हांखे ख़ूबसूरत कंदो, जेको तव्हांखे हसीन बणाईंदो? अलाह जे रंग में रंग ॾियो। अलाह जो रंग कहिड़ो आहे? हू ॾियणहार आहे, हू ॾातार आहे। तव्हां बि ॾियणहार थियो, ॾातार थियो। हू सतार आहे, तव्हांजे ऐबनि जी पर्दापोशी थो करे। तव्हां बि सतार बणिजो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾाढी हिकिड़ी शानदार ॻाल्हि फरमाई। पाण फरमायनि त अलाह साईं थो फरमाए त शख़्स जंहिंखां का कोताही थी, को गुनाह थियो राति जे पहर में या ॾींहं जे पहर में, माण्हुनि खां लिकल आहे, कंहिंखे ख़बर कान्हे का, अलाह साईं हुनजी पर्दापोशी थो फरमाए। अलाह साईं मलाइकनि खे अमर थो करे त इन इहो गुनाह जेको कयो आहे अञा लिखोसि न, थी सघे तो तौबा ताइब थी अचे, ॿोटी अचे, इन गुनाह तां हथु पटे वञे, उनखे क्लेम न करे। अलाह साईं हुनजी सतारी थो करे। फ़रिश्तनि खे अमर थो थिए त इहो गुनाह हुनजो न लिखो। सफ़ा जेकॾहिं मायूस थी थो वञे फ़रिश्तो ऐं ॾिसे थो त हे नथो मोटे अलाह जे तरफ़, तौबा ताइब नथो थिए, बल्कि रहंदो गुनाह जो क्लेम थो करे, वञी संगत सां ओरे थो त मां राति फलाणी कोताही करे आयुसि, या ॾींहं जो मूंखां फलाणो गुनाह सरज़द थी वियो, या मां ही ग़लति कमु करे आयुसि। पोइ अलाह साईं हुन ते अफ़सोस जो इज़हार थो फरमाए। अलाह साईं फरमाए थो त उन शख़्स खे छा चइजे जंहिं शख़्स खे जी मां पर्दापोशी कई, जंहिं शख़्स जो मुंहुं ढकियो पर हुन पंहिंजो ढकु न ढकियो, हुन पंहिंजो पाण खे नंगो कयो, उन शख़्स खे छा कजे? इन में बि अलाह साईं जी रहमतकार फरमाए। अलाह जे रंग में रंगजी वञण सां जीअं त अलाह साईं सतारी थो करे असांजी, तीअं असांखे बंदनि जी सतारी करणी आहे। जीअं अलाह साईं बख़्शिश थो करे बंदनि जी, तीअं असांखे बि बंदनि जे लाइ बख़्शिश जा दरवाज़ा खोलणा आहिनि। जीअं अलाह साईं बंदनि खे अता थो फरमाए बग़ैर हिसाब जे, तीअं असांखे बि जेतिरो असांजो वस आहे जेका शइ ॾेई सघूं था। ॾियण जे लाइ ज़रूरी न आहे त तव्हां वटि रुॻो ॾोकड़ हुजनि, ॾियण जे लाइ ज़रूरी न आहे त तव्हां वटि रुॻो अनु हुजे, ॾियण जे लाइ तव्हां वटि ज़रूरी न आहे त तव्हां वटि जेकॾहिं पंहिंजो मशीनूं आहिनि या नलका आहिनि या उहे शयूं तव्हां माण्हुनि खे ॾियो। ॾियण जे लाइ त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हिकिड़ी मुस्कुराहट बि वॾी शइ आहे जेका तव्हां पंहिंजे मुस्लमान भाउ खे ॾियो था, त उन में बि तव्हांजे लाइ सदके जेतिरो अजुर ऐं सवाबु रखियलु आहे। इहा बि त ॾियण आहे न, मुस्कुराहट बि त ॾियण आहे न, इहा बि त तोहफ़ो आहे न। चेहरे खे हशाश बशाश रखो, इहो बि तव्हांजे लाइ सदको आहे, इहो बि अलाह जो रंग आहे। ला तुसअर ख़द्दक लिन्नास, मुंहुं सुॼाए न वियो, मुंहुं सुॼाए न वियो, इहो बि सदको आहे, इहो बि अलाह जो रंग आहे। मुंहुं सुॼाए वियणु शैतानियत आहे, मुंहं में हशाशत ऐं बशाशत रखणु इहो अलाह जो रंग आहे। धरतीअ ते पेर धोॾे न हलो, इन कलन तबलुगल जिबाल वलन तख़रिकल अर्ज़, त तव्हांजे इन तकबुर वारी चाल सां हलण सां का ज़मीन फाटी कान पवंदी, या तव्हां को पहाड़नि सां वञी कुल्हो कोन हणंदव। एतिरा जीता मिड़ा आहियो 6 फुटनि जा, उहे ओतिरा ई रहंदव। तंहिंजे करे मुतकबराना चाल जेका आहे उहा अलाह जो रंग न आहे, शैतान जो रंग आहे। अलाह जो रंग आहे वक़्सिद वला तमश फिल अर्ज़, धरतीअ ते दरमियानी चाल सां हलो, विच थराईअ सां हलो। न लॻे त तव्हां बीमार आहियो,
न लॻे त तव्हां आपे मां निकितल आहियो, इहा चाल पंहिंजी रखो। ला तुशरिक बिल्लाहि शैया। समाज में जेको बि शख़्स रुबूबियत जे निज़ाम खे डावाडोल थो करे उन जो हिसो न थियो। समाज में जेको बि शख़्स माण्हुनि जी रोज़ी तंग थो करे, माण्हुनि खे ज़िंदगीअ में सोढ़ो थो करे, उन सां यारी न रखो, उन जा संगती न थियो। इहो बि अलाह जो रंग आहे। अती अल्लाह व अती रसूल, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत खे पंहिंजे मथां लाज़िम करार ॾियो। इहो बि अलाह जो रंग आहे। पाण फरमाइनि त मन अहया सुन्नती इंद फ़साद उम्मती फलहू अज्र मिअत शहीद। जंहिं फ़साद जे ज़माने में, फ़साद जो ज़मानो माना जॾहिं दीनदारीअ खे मायूब सम्झो वञे, माण्हू सरमाएदारनि ऐं जागीरदारनि ऐं कॉर्पोरेट कल्चर जे उन मशीनी दौर जे दाॿे में ऐं रोब में अची अलाह जे रंग खे अहसास कमतरीअ जी नज़र सां ॾिसंदो हुजे, दीनदार थियण खे मायूब सम्झंदो हुजे, पंहिंजनि बच्चनि खे अलाह जे कलाम जी तालीम ॾियण खां लवाईंदो हुजे ऐं सुन्नत ते हमला आवर थियण जी ज़रूरत कंदा हुजनि माण्हू अहसास कमतरीअ जे करे, जहालत जे करे, जहालत त नथो चई सघिजे हिनखे, अहसास कमतरी चओ, जहालत जो रुतबो वॾो आहे, अहसास कमतरी किरियल हरकत आहे। त अहिड़े दौर में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जॾहिं तव्हां सुन्नत था अदा कयो त पाण फरमायनि फलहू अज्र मिअत शहीद। मुंहिंजी हर सुन्नत ते अलाह साईं हुनखे 100 शहीदनि जेतिरो अजुर अता फरमाईंदो। अतीउल्लाह व अतीउर रसूल, अलाह जे रंग में रंग जो, ईअं जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह जे रंग में रंग जी ॾेखारियो। उहो कहिड़ो रंग हुयो? वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। दुनिया जहान जे क़ौमुनि जे लाइ, दुनिया जहान जे मख़लूक़ात जे लाइ, दुनिया जहान जे अफ़राद जे लाइ पाण रहमत जो बाइस था बणिजी अचनि। दुश्मननि जे लाइ बि रहमत जो बाइस था बणिजी अचनि, पंहिंजे मुखालिफ़नि जे लाइ बि रहमत जो बाइस बणिजी था अचनि। जॾहिं वञनि था मदीने हिजरत करे त पोयां ऐलान थो थिए त जेको माज़ अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सिर खणी ईंदो उनखे 100 ऊठ इनाम में ॾींदासीं। सराका हिकु शख़्स आहे, वॾो बहादुर आहे, डुक बि तेज़ अथसि, तलवार जे हलाइण में बि महारत थो रखे, तीर अंदाज़ीअ में बि उनखे वॾी महारत आहे, घोड़े सवारीअ में बि उनखे वॾी महारत आहे। चढ़े थो, कमानूं बि खणे थो, तीर बि खणे थो, तलवार बि खणे थो, खंजर बि खणे थो। इन नियत सां लालच कहिड़ी अथसि त 100 ऊठ मिलंदा। डोड़ंदो थो अचे, डोड़ंदो थो अचे, डोड़ंदो थो अचे, हुनजो घोड़ो थाबिड़िजे थो, किरी थो पवे। हू पंहिंजे अंदर में उधमू थो महसूसु करे, हे छा कॾहिं बि ईअं न थियो आहे। वरी नथो मुड़े, डोड़ंदो थो अचे, डोड़ंदो थो अचे, डोड़ंदो थो अचे, वरी घोड़ो थाबिड़िजी किरी थो पवे। 3 दफ़े सां बि हुनजो घोड़ो थाबिड़िजी किरी थो पवे, पर नथो मुड़े। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वेझो अचे थो, माज़ अल्लाह गुस्ताखी हुनजे शान में गुस्ताखी करण जे दायत उनजो घोड़ो मुकमिल तौरु उनजूं अॻियूं ॼंगियूं मिटीअ में फासी थियूं पवनि ऐं हू अची मुंहं भर किरे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन ॾे पोइ ते निहारनि नथा, उते ई पुछनि था त सराका जो छा हाल आहे, छा सराका तां गुज़रियो हूंदो। न त हुअणु त ईअं खपंदो न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुरी ऐं हुनखे लोणू ॾेई हुनखे मुंडीअ मां वठनि, हुनजी तलवार कसनि, चवनि सड़े छा पियो करे। न, फरमाइनि सराका जो छा हाल आहे। इन लफ़्ज़ में बाज हुई, इहो अलाह जो रंग हुयो। ईअं असांखे अलाह जे रंग में रंग ॾियणो आहे, माण्हुनि जे लाइ बाज जो संसार बणिजणो आहे। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।